सिंध जे घरू खाते जे वज़ीर जावलुस लंजार चयो आहे त ई चालान जे हवाले सां अदालत में बि केस हली रहिया आहिनि। उन सिलसिले सां कमेटी जोड़े रहिया आहियूं। सिंध जे घरू खाते जे वज़ीर जावलुस लंजार सिंध असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे चयो त चाहियां थो त ॿियनि शहरनि में बि ई चालान वारो निज़ाम शुरू थिए। हुन वधीक चयो त चाहियां थो त शहर में ट्रैफ़िक जो निज़ाम बहितर थिए। असां इहो नथा चाहियूं त माण्हुनि खां पैसा उगाड़ियूं, पर असां चाहियूं था त शहरियुनि लाइ सहूलियत हुजे। सिंध जे घरू खाते जे वज़ीर ज़ियाउल लंजार चयो आहे त ई चालान जे हवाले सां अदालत में बि केस हली रहिया आहिनि। उन सिलसिले सां कमेटी जोड़े रहिया आहियूं। सिंध जे घरू खाते जे वज़ीर ज़ियाउल लंजार सिंध असेंबली इजलास में ख़िताब कंदे चयो त चाहियां थो त ॿियनि शहरनि में बि ई चालान वारो निज़ाम शुरू थिए। हुन वधीक चयो त चाहियां थो त शहर में ट्रैफ़िक जो निज़ाम बहितर थिए। असां इहो नथा चाहियूं त माण्हुनि खां पैसा उगाड़ियूं, पर असां चाहियूं था त शहरियुनि लाइ सहूलियत हुजे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची खां धरती टीवी जो सीनियर चीफ रिपोर्टर इमदाद सुमरा असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इमदाद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अवांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध असेंबली में सिंध जो घरू वज़ीर जेको आहे जावलुस लंजार ऐवान में ॻाल्हाईंदे चयो आहे त ई चालान जे हवाले सां अदालत में केस हलनि पिया। उन हवाले सां कमेटी जोड़ियूं पई वञनि। जॾहिं मां चाहियां थो त ॿियनि शहरनि में बि ई चालान वारो निज़ाम शुरू थिए। हिन जो इहो चवण हुयो त आउं चाहियां थो त शहर में ट्रैफ़िक जो निज़ाम बहितर थिए। असां इहो नथा चाहियूं त माण्हुनि खां पैसा उगाड़ियूं, पर असां चाहियूं था त शहर लाइ बहितर सहूलियतूं बणाए सघिजूं। घरू वज़ीर जो वधीक चवण हुयो त पूरे सिंध में ई चालान सिस्टम जेको आहे उहो बि जल्द उन कयो वेंदो। ज़ियाउल लंजार वधीक चयो त ई चालान जे हवाले सां वधीक बहितरियूं आणण लाइ कोशिशूं कयूं पिया। जी